बुढ़ो सहसायो पर ॾिठो न सहसायो। हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त कंहिं वाह जे घेड़ वटि कुझु औरतूं कपिड़ा धोई रहियूं हुयूं ऐं कंहिं औरतूं वरी वेंझी रहियूं हुयूं, छो त उन ई घेड़ वटां कंहिंजे मटण जो घस कोन हो। उहो उन्हनि औरतुनि जे लाइ हिकु ख़ासि घेड़ हो, पर हिकु भेरे ओचितो वतायो फ़क़ीर बि उन ई वाह जे ॿिए भरितां उन ई घेड़ जे साम्हूं अची निकितो। औरतुनि खे जीअं त का बि ओन कान हुई, सो बिना कंहिं खुटके जे उन ई घेड़ में कपिड़ा बि धोई रहियूं हुयूं ऐं सनानु बि करे रहियूं हुयूं। ओचितो जो हिननि जी निगाह फ़क़ीर ते पियनि त मुंहुं लिकाइण लाइ खणी मिड़नी पाणी में टुॿी ॾिनी। औरतुनि जेकिन सां पाणी में टुॿी ॾिनी त फ़क़ीर उन्हनि जो इहो समूरो लका ॾिसी चयो त ॾिठो न सहसायो पर ॿुढो सहसायो। मतिलबु त मुंहुं ॾिसणु नथियूं ॾियनि पर ॿुधणु पसंदि कनि थियूं। साथियों, उमेदु आहे त हिन कहाणी जो, हिन किसे जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक हिन क़िस्म जे दिलचस्प किसनि लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।